ओ कंत बाका अन्या ताणी सुतो पियो है, जीजू अचण वारो है। उते जीजू के फोन ते लगाई ॾिस कि जीजू अञा किथे पहुतो है। अरे ॿुधो, घर में अंब खत्म थी विया, नाठी माण्हू अचण वारो है, वञी बाज़ार मां लंगड़ा अंब त वठी अचो। वञ, पेस्ट्री, पेटीज, बेकरी वारा बिस्कुट, मिठाण में काजू कतली, सुको फ्रूट त घर ई कढी छॾनस। घट मां घट 10 प्लेटूं त हुजन ना नाठी माण्हू जे साम्हूं। अञा फोन कान कयो अथई जीजूअ खे? अञा त मां जीअरी आहियां, तॾहिं भेण खे कान थो पुछी। मुंहिंजे मुंहं खां पोइ त तूं पुछंदे कान। हा दीदी, नाठी पहिरीं अचाणी में वॻो ऐं ख़र्ची त ॾियांसि पई, मिठाण घणो वेंदो? ऐं निराण खे घर वेठे कुझु मोकिलबो छा? भाभी, गुड़िया 12 लॻे तक अची वेंदी। न रेल में दर ते टे गाॾियूं बीठियूं अथनि। तव्हां त टाइम सां ई अची वञिजो, न्याणे खे लॻे त सरी ॾेराणियूं गॾु आहिनि। गुड़िया घर पहुचण वारी हुजे न त 10 मिंट पहिरीं फोन करे छॾिजई, असां सभु दर ते पहुची वञूं न नाठी जे स्वागत लाइ। अरे गोपू, जल्दी वञ, डोक पाए करे 1100 जे नोटनि जो हार वठी अच। जॾहिं चतुरी जो नाठी आयो त उन बि 1100 जे नोटनि जो हार पातो हुई सुमके। ॿुध, जीजू सां गॾु ई रहिजी, विड़ाइण वारा हिते 100 माण्हू वेठा अथसि, किथे दिमाग़ न फेरे छॾिस। दीदी, गुड़िया जी ससु 2 किलो मिठाण, 6 शिकिल जो कार्टून ऐं सभिनि लाइ अलॻि अलॻि गिफ्टूं मोकिलिया अथई। तव्हां वञी झटि सां मुखियाणी खां पुछिजो मां वराए करे छा ॾियांसि। पुट, जॾहिं शादी में वेंदा आहियूं त घोट पार जे ॿिन्हिनि पासे आग जा बम्बटा थींदा आहिनि न, उअं ई कराइजनि न गुड़िया जी जीजूअ लाइ। कितने शानदार विचार रखते हैं।